पीटीआई बानी के इसराइल जूं लॉबियूं फंडिंग करे रहियूं आहिनि। पीटीआई बानी जे दौर में अरबे रुपयनि जो कर्ज माफ़ कयो वियो। पीटीआई बानी जो सोशल मीडिया अकाउंट अडियाला जेल खां ऑपरेट थी रहियो आहे। इत्तलाउनि मूजिबि पीटीआई बानी खे अडियाला जेल में सोशल मीडिया जी सहूलत फराहम कई वई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीर इनाम मेमर कराची में मीडिया सां ॻाल्हियूं कयूं। चयाईं पीटीआई बानी जेल में वेही पंहिंजे इदारनि खिलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। अरशद शरीफ क़ौमी हीरो आहे, उन जो पीटीआई सौदो करणु पिए चाहियो। एक्साइज़ खाते में सहूलतनि जी फराहमी लाइ क़दम खंया आहिनि। नॉन कस्टम पेड गाॾियुनि ख़िलाफ़ कस्टम खातो एक्शन खणी रहियो आहे। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में गॾियल क़ौमुनि जे अमन जथनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाक फ़ौज पारां गॾियल क़ौमुनि सां गॾिजी अमन लाइ किरदार अदा कंदड़नि खे भेटा पेश। ISPR जो चवणु आहे त अमन मिशन में ख़िदमतूं ॾींदड़ मर्दनि ऐं औरतुनि खे बि भेटा पेश करियूं था। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन में सभ खां वधीक सहकार कंदड़ मुल्कनि मंझां हिकु आहे। हिन वक़्तु अटिकल 3000 अमन जथा मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़िदमतूं ॾेई रहिया आहिनि। पाक फ़ौज जे जवाननि तकरारी इलाइक़नि में अमन खे हथी वठाइण लाइ किरदार अदा कयो। अमन मिशन में शिरकत आलमी अमन लाइ असांजे क़ौम जे अज़म जो चिट्टो सबूत आहे। तुर्बत खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच सां ख़ौफ़नाक हादसो, 28 ॼणा फौत, 22 ज़ख़्मी। वाशिक वारे इलाइक़े में मुसाफ़िर कोच तेज़ रफ़्तारीअ दौरान टायर फाटण सबबि कल्टी थी खाईअ में किरी पई। फौत थियलनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। केतिरनि ई ज़ख़्मी जी हालत गणितीअ जोगी। फौतनि जो अंग वधण जो ख़दशो। इद्दत में निकाह जे केस में पीटीआई बानी ऐं बुश्रा बीबी खे मिलियल सज़ा ख़िलाफ़ अपील ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में ॿुधणी जज शाहरुख अर्चमंद पुछाणो कयो त दरख़्वास्त गुज़ार रिज़वान अब्बासी आयो आहे। मददगार वकील ॿुधायो त रिज़वान अब्बासी सुप्रीम कोर्ट में आहे। थोरो वक़्तु ॾियो। जज चयो त रिज़वान अब्बासी खे अचणु घुरिजे। हां, अदालत ॿुधणीअ में वक़फ़ो करे छॾियो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि तालीम खाते जो इजलास। मुराद अली शाह चयो आहे त हू ॿियनि शोबनि सां गॾु तालीम जी तरक़ीअ जे हवाले सां ख़ासि क़दम खणणु चाहिनि था। तालीम जी बहितरीअ जो मतिलबु हर क्लास में बहितर तालीमी तरबियत ॾियणु आहे। हर उस्ताद जी हाज़िरी खे यकीनी बणाए टीचिंग खे बहितर करणो आहे। तालीम जी बहितरी, ड्रॉप आउट रोकणु ऐं सुठनि उस्तादनि लाइ प्लान घुरिजे। अगूणो MPA अज़ीज़ अहमद जतोई दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। अज़ीज़ अहमद जतोई खे पंहिंजी रिहाइशगाह ॻोठ मेहरापुर में राति देर सां दिलि में तकलीफ़ थी। खेसि लाड़काने अस्पताल नियो वियो। डॉक्टर संदसि फोत थियण जी तस्दीक कई। अज़ीज़ अहमद जतोई 2002 जे आम चूंडनि में डोकरी बखराड़ी वारे सूबाई तख़्ते PP जी टिकट ते कामयाब थियो हो। गंदा खावे जो पुराणे तकरार तां झेड़ो। फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। खानकोट थाणे जे हद में उमराणी सोभाणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी दुश्मनी तां झेड़ो थी पियो। पुलिस मूजिबि फायरिंग में 3 ॼणा अली शेर उमराणी, इमाम बख़्श उमराणी, ख़ुदा बख़्श उर्फ भुट्टो क़तल थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शहीद बेनज़ीराबाद बोर्ड जे मातहत थींदड़ इंटर जे इम्तिहाननि जो पहिरियों पेपर आउट। सिंधी जो पेपर मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुप्स में पहुची वियो। पेपर आउट बोर्ड इंतिज़ामिया जी कापी जी रोकथाम लाइ खयल क़दमनि ते सवाल उथारे छॾिया। मुल्क जे अक्सर मैदानी इलाक़नि में मौसम गरम रहंदी। मौसमियात खाते मूजिबि गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पोटोहार में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे।